मेरा मुर्शिद ऊंचा चो, मां नंढो आया, मां निमाणो आया, मां नीच आया, मां भले कुछ भी ना आया, पर मुंहिंजो मुर्शिद मुंहिंजो सतगुरु वो तो ऊंचो आ, वो तो वडन में वडो आ, ऊंचे में ऊंचो आ। ऐं जॾहिं खां मां उन सां जुड़ियो आहियां, उन मूंखे गले लगायो आहे, उन मुंहिंजी मथे ते महर जो हथ रखियो आहे। जॾहिं खां उन महर जो हथ रखियो आहे मथे ते, तॾहिं खां मूंखे बि सुहिणो सुंदर बणाए छॾियो अथई, नीच मां ऊंच बणाए छॾियो अथई। मैं नीवा मेरा मुर्शिद ऊंचा, 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 आ उच्चियां दे संग लाई, उच्चियां दे संग लाई, सदके जावा इना उच्चियां तो, सदके जावा ना उचिया जिना निविया नाल निभाई, निविया नाल निभाई, मैं नीवा मेरा मुर्शिद ऊंचा, मैं नीवा मेरा मुर्शिद ऊंचा, दर मुर्शिद दा काशी काबा, 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 हज जरूरी करिए, हज जरूरी करिए, ऊंचा दर महबूबा वाला, ऊंचा दर महबूबा वाला, ओ चल दुआरा चलिए, चल दुआरा चलिए, मैं नीवा मेरा मुर्शिद ऊंचा, मैं नीवा मेरा मुर्शिद ऊंचा, मुर्शिद जो दर ई मुंहिंजे लाइ, सतगुरु जो दर ई मुंहिंजे लाइ काशी, सतगुरु जो दर ई मुंहिंजे लाइ काबो आहे, सतगुरु जो दर ई मुंहिंजे लाइ 68 तीर्थनि, जिथे जाए बहे मेरा सतगुरु, सो थान सुहावा राम राजे। मां भले नीच आहियां, निमाणो आहियां, पर मुंहिंजो मुर्शिद त ऊंचो आहे न। भागन वारो आहियां कि मूंखे सतगुरु त मिली वियो आहे न।
ऐं दिलि जुड़ी वई मुर्शिद सां सतगुरूअ सां त पोइ उन खे पोइ ॿी काई ॻाल्हि मिठी न लॻंदी आहे। उनखे संसार जो ही धन दौलत भी कूड़ो नजर ईंदो आहे। सच्चो ज्ञान थी वियो न। कहिड़ो ज्ञान ॾिनो सतगुरुअ? सच ॾेखारे छॾियईं। दुनिया फानी ॾेखारियईं कूड़ी आहे। समझाए छॾियईं भाई कूड़ छा आहे, सच छा आहे। सच जंहिंखे ख़बर पइजी वई त उन जी प्रीत सच सां जुड़ी वई। उन जो प्यार सच सां जुड़ी वियो। जंहिंखे सचो सौदो ख़बर पइजी वञे भाई सचो सौदो हे आहे ऐं मिली वञे त पोइ उन खे वरी कूड़ा सौदा पसंदि न ईंदा आहिनि। सचो सौदो मिली वियो। अमरदास हर साल गंगा जी ते स्नान करण वेंदो हुयो। अमरदास सेवा भी कंदो हो ॾाढी, दान पुण्य भी ॾाढा कंदो हो। जाते जाते रस्ते में पड़ाव थींदो हो, रुकंदा हा त उते जल जी सेवा कंदो हो, चणा विराईंदो हो। हिन दफ़े भी गंगा जी जे स्नान ते वञे पियो। हिकु सन्यासी गॾु हुयुसि। सेवा कंदा पिया हलनि, भजन कीर्तन कंदा पिया हलनि, भगवान जा गुण गीत गाईंदा पिया हलनि। यात्रा गंगा जी थी। गंगा ते पहुता, गंगा स्नान करे वापसि जॾहिं वञण लॻा वरी भी गॾु गॾु यात्रा थी। सन्यासी हिकु ॾींहुं पुछेसि तो, अमरदास तूं जो एॾी सेवा तो करीं, एॾो तुंहिंजो सुठो सुभाउ आहे, एॾा तो में गुण आहिनि, एॾी निम्रता प्रेम अथई, जाते काथे जल जी सेवा तो करें, माण्हुनि खे पाणी तो पीआरे, जाते काथे चणा तो खाराए सभिनि खे, कुझु न कुझु दान धर्म कंदो तो रहे, जानवरनि खे खाराए तो, जीवन खे खाराए तो। अमरदास तोखे कंहिं इहो ज्ञान ॾिनो आहे? तुंहिंजो गुरु केरु आहे? अमरदास चए तो मुंहिंजो गुरु त कोई कोन्हे। सन्यासी चेस ओहो। सन्यासी चेस तुंहिंजो गुरु कोई कोन्हे, तूं निगुरो आ। अरे तुंहिंजे हथ जो त पाणी पीअण भी पाप आ। अरे तूं त धरतीअ ते ॿार आ। तूं मनमत ते हलण वारो इंसान आ। छो जो तुझो कोई गुरु ही ना है तो तोखे गुरमत छा थींदी आहे, तोखे कहिड़ी ख़बर? अरे मां तुझो एॾा ॾींहं संग कयो आहे, मुंहिंजो त सभु धर्म नाश थी वियो। हाणे मां तोसां गॾु न हलंदुमि। ईअं चई सन्यासी अलॻि हली वियो। अमरदास खे उन जा वचन तीर वांगुरु चुभी विया। अमरदास ॾाढो उदास चिंता में घर आयो। कुछ खाधो पीतो मिठो न पियो लॻेसि। सोचे पियो अहिड़ा वचन उन संत चया, जिंदगीअ में छा गुरु करणु ज़रूरी आहे? मां ईअं ई सेवा सत्संग कयां पियो, ईअं ई भगवान जो नाम जपियां पियो, गंगा जा स्नान पियो कयां, त उहे फल न पिया ॾियनि छा मूंखे? अरे ही त ॾाढी वॾी ॻाल्हि कंहिं संत चई आहे त ज़रूरु इन जो कुझु राज हूंदो। हाणे मां गुरु ॻोल्हियां, कंहिं गुरुअ जी शरण वठां त मुंहिंजो ही जीवन सफलो थिए। अमरदास घर आयो पर निंड न पई अचे। सॼी रात निंड न आई। सोच वीचार कंदे कंदे सॼी रात गुजरी। सुबुह थियो त जंड हलण जी आवाज आई। जंड समझो था न? हाँ? जीअं जीअं नयो ज़मानो ईंदो तो वञे तीअं तीअं पुराणियूं शयूं गुम थियूं थींदियूं वञनि।
ऐं जीअं जीअं नयो ज़मानो ईंदो थो वञे, हिन महिल त कंप्यूटर जो ज़मानो आहे। कोई बि कमु आहे त बसि बटण दॿाइण सां हर कमु थी थो वञे। पुराणियूं शयूं गुम थियूं थी वेंदियूं वञनि, पुराणा सामान गुम था थींदा वञनि, पुराणा माण्हू बि गुम था थींदा वञनि, पुराणा वीचार गुम था थींदा वञनि। अॼु अगरि कंहिं महिल काई मुश्किल थी अचे, सलाह कंहिंखां वठणी आहे त कोई बुजुर्ग नथो नज़र अचे कि सलाह कंहिंखां वठिजे। हूंदा थोड़ा घणा बुजुर्ग बि, त उहे बि इहे नौजवान ठही वेठा। निंड ई न आई अमरदास खे सॼी राति, सुबुह जो झंड हलण जी आवाज आई। झंड जेको तव्हां पूजा में रखंदा आहियो ॾेवनि जे महिल, जंहिं महिल 60 सुगन कंदा आहियो शादीअ जा। अॻे ईअं जिंदगी हुई कि झंड हलाइणो पवंदो हो माताउनि खे। माताऊं झंड हलाईंदियूं हुयूं सुबुह जो, ऐं अनाज पीअंदियूं हुयूं। अनाज पी वरी लकड़ी जलाए तओ रखी उन ते चुल्ह ते ऐं रोटी भोजन बनाइणो पवंदो हो। उन भोजन जो स्वादु अलॻि हूंदो, निरालो स्वादु, उन जी ताक़त अलॻि हुई। ऐं एॾी महिनत करण वारे खे बि ताक़त अची वेंदी। अॼुकल्ह त पुरुष वर्ग में, मर्दनि में बि उहा ताक़त न आहे जेका पहिरियों माताउनि में ताक़त हूंदी। झंड हलाइण जे करे, घर जो सॼो कमु करण जे करे। मूंखे चङी तरह यादि आहे, असांजे नानाणनि में रायपुर लाखे नगर बाबा किशाराम दरबार में हिकु ॾाढो वॾो ख़तरनाक गुंडो हुयो। उहो आयो ओॾी महिल जंहिं महिल भंडारे जो समय अञा न थियो हुयो, भंडारो तयारु न हुयो। चए पियो मूंखे ॾियो जल्दी। त उते भंडारो असांजी नानी साहिब संभालींदी हुई, माता भगवानी देवी उन्हनि जो नालो हुयो। हेल्थ उन्हनि जी मूंखां थोड़ी अञा वधीक हुई। वेठा हुया संदुल ते, तो घटि वधि पियो ॻाल्हाए, गारियूं पियो ॾे। त उन्हनि उथिया, स्वाभाविक उथिया गुस्से में। असांजी अम्मा नानी उथी, बाबा किशाराम साहिब जी धर्म पत्नी उथी गुस्से में खॿे हथ सां उल्टी चमाट उनखे हिकिड़ी कयईं त बेहोश थी किरी पियो हुते। बेहोश थी किरी पियो। उनखे 4 माण्हू खणी विया ॿाहिरि, पाणी बाणी हयोसि, दवा ववा ॾिनोसि, वरी पोइ ठीकु थियो। अच्छा, वरी कॾहिं उन बदमाशी न कई। वरी अम्मा खे ॾिसंदो त परे बीह रहंदो, हथ जोड़े चवंदो ठीकु आहे ठीकु आहे, न त उहो सभिनि खे ॾकाईंदो। ऐं अॼु जूं असांजियूं बचड़ियूं न्याणियूं थोरो बाल्टी खयूं त मोच अची वई। बाल्टी खणण सां मोच अची वई। हाणे 6 ॾींहं आराम खपे। डॉक्टर चयो पटो चढ़ंदो, न त हाली ईअं ई टेम्परेरी पटो चढ़ाए। अरे छा कहे, बाल्टी खई। हा, झंड हलण जी आवाज आई। अमरदास उथिया, उथी करे ऐं उन आवाज जे तरफ़ विया। मिठी मिठी आवाज पई अचे गुरबाणीअ जी, मिठी मिठी आवाज। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुरु प्रसाद। अमरदास जी दिल खे ॾाढो आराम चैन मिलियो, छो जो गुरबाणीअ सां दिल खे आराम मिलंदो आहे। ओॾे खींचजी वियो, पाण ई खींचजी वियो। उते जो वेझो वियो, ॾिठई त असांजी नुंहुं नंढी भाॼाई झंड बि थी हलाए ऐं जपजी साहिब जो पाठ बि थी करे। अमरदास भित जे आड़ में बीह रहियो, बीह करे उहा बाणी ॿुधण लॻो। बाणी ॿुधंदी ॿुधंदी तन मन शीतल थी पियुसि। उन देवीअ बचड़ीअ जंहिं महिल पूरो जपजी साहिब पढ़ी ऐं अरदास कई, हथ जोड़े सिर निवाई, झंड हलाइण बंदि कयईं,
त अमरदास साम्हूं अची विया, पंहिंजे नुंहं खे चवनि था, पुट इहा जेका मिठी मिठी बाणी पढ़े पई उहा कंहिंजी बाणी आहे? इहो शब्द जेको तूं हाणे पढ़े पई उहे शब्द कंहिंजा आहिनि? त अॻे ज़माने में ॾाढो मर्यादा हूंदी, ॾाढी मर्यादा। नंढी भाॼाई नुंहं समान हलंदी हुई, उहा हिकदमि सॼो मुंहुं ढके हथ जोड़े बीह रही, पंहिंजे सहुरे जे साम्हूं ॻाल्हाए न सघंदियूं, ॾेर जे साम्हूं ॻाल्हाए न सघंदियूं। सॼो मुंहुं पूरो ढके हथ जोड़े ॾकी धीरे सां जवाबु ॾियण लॻी, बाबा जी इहा बाणी गुरु नानक जी बाणी आहे। पुट तोखे काॾों इहा बाणी यादि आई? चेसि मुंहिंजा पिता गुरु नानक जी सेवा कंदा हुआ, उन्हनि जो नालो भाई लहिणो हुयो। उन्हनि गुरु नानक जी सेवा कंदे 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 गुरु नानक जी गादी पाती। हाणे उहे गुरु नानक जी गद्दीअ ते आहिनि, त उन्हनि मूंखे मुंहिंजे पिता इहा बाणी सेखारी कि पुट तूं सावरे वञे थी इहा बाणी रोज़ पढ़जांइ। मतां तोखे सावरनि में चवनि कि कमु नथी करे, सॼो ॾींहुं पाठ थी करे, सॼो ॾींहुं पई थी पूजाऊं करे, त ईअं न कजांइ। साहुरे वञे त ईअं कमु कजांइ, ईअं कजांइ कि तूं जो कंहिंखे तुंहिंजे द्वारा कंहिंखे तकलीफ़ न थिए, सभिनी खे तोमो ख़ुशी मिले। अॻे माता पिता पंहिंजी न्याणीअ खे इहा शिक्षा ॾींदा हुया। अॼु माता पिता पंहिंजी न्याणीअ खे काई शिक्षा नथा ॾियनि। अॼु बल्कि माता पिता पंहिंजे सेणनि खे चवनि था, असांजी न्याणी हे बि कमु न कंदी अथव, असांजी न्याणी हे बि न ॼाणेव, असांजी न्याणी हे बि न कंदव, बासण त कॾहिं न मलींदव, बुआरी बुआरी न पाईंदव, ऐं सिलाई असां हुनखे सेखारी न आहे। अॻे कंहिंजी सगाई थींदी त न्याणियूं शादीअ खां पहिरियों 6 महीना रोअंदियूं हुयूं। जॾहिं माउ पीउ खे छॾे वेंदियूं हुयूं 6 महीना रोअंदियूं हुयूं। पोइ वरी ईअं थियो कि 2-3 महीना रोअण लॻियूं, पोइ महीनो रोअण लॻियूं, पोइ 15 ॾींहं, पोइ हफ़्तो खनि। हाणे त हिकु न्याणीअ जी थोरा ॾींहं पहिरियों शादी हुई, उन्हनि जा वॾा सभु चवनिसि पिया, अरे थोरो त रो, अॼु तुंहिंजी शादी आहे, तूं रोए नथी पई, अरे थोरो त रो, सुगुन त कर। चए पई मां छा कयां, मूंखे रोअण अचे ई नथो, मां कीअं रोआं, ई कूड़ में त न रोआं, कुझु भला अखियुनि खे मिर्च लॻायां छा, मूंखे रोअण नथो अचे। त वॾियूं जेके बुजुर्ग माताऊं पुट शादी थींदी आहे त अॻे 6 महीना रोअंदियूं, पोइ 3 महीना, पोइ 2 महीना, हाणे हफ़्तो 15 ॾींहं कयो त तूं कम से कम अॼोको ॾींहुं थोरो त रो, शादी करे वञे थी, थोरो सुगुन त कर, न रो ईअं ई हूं कर खणी, न चई अखियुनि में पाणी। तूं पंहिंजी ॾाॾीअ खे चवण लॻी, अम्मा मां हाणे छा रोई कयां, मां छा रोई कयां, रोअंदा त उहे जाॾे मां वञा थी। चई छोरी ईअं छो थी चए, उहे छो रोअंदा? चई हिकु त मां न सिलाई ॼाणा, न बुनाई ॼाणा, न कढ़ाई ॼाणा, न कुझु बि न ॼाणा, बल्कि रोटी करण बि सिखी न आहियां, बसि इहे सिखी आहियां, कंप्यूटर सिखी आहियां, पढ़ाई सिखी आहियां, हे कयो आहे कोर्स, हो कयो आहे ॿाहिरियों, घर जे कम जो कुझु ॼाणा ई न। त रोअंदा त उहे वीचारा जाॾे वञा थी। अॻे माता पिता पंहिंजे न्याणीअ खे शिक्षा ॾींदा हुया कि सावरे वञे थी त सभिनि जी सेवा कजांइ, पंहिंजे पतीअ खे परमेश्वर सम्झजांइ, तुंहिंजी डोली हिन घर मां वञे थी पर तुंहिंजी अर्थी उन घर मां निकिरणु खपे जंहिं घर तुंहिंजी असां शादी कराए, जंहिंखे कन्यादान था कयूं, अर्पण था कयूं। मतां कॾहिं उते ज़बान मां कोई ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायो अथई, पंहिंजे माउ पीउ जी शान ऊंची रखजांइ।
अॼु जेके न्याणियूं हिते आयूं आहियो उहे ईअं सम्झो कि असांजो कोई पिता, असांजो कोई वॾो असांखे सेखारे थो, सिखी वञो त तव्हां जिंदगी भर सुखी रहंदव। गुरु अंगद देव महाराज जी न्याणी थी ॿुधाए कि मुंहिंजे पिता मूंखे ईअं सेखारियो, इहो सेखारियो मुंहिंजे पिता कि पुट जंहिं घर में तूं वञे थी रोज इहा गुरबाणी पढ़जाए त तूं सदाई सुहागण हूंदी। जंहिं घर में वञे थी इहा गुरबाणी पढ़ंदी त तुंहिंजे घर में भंडार सदाई भरियल हूंदे। तोखे कंहिंजे अॻियां हथ फैलाइणो न पवंदो, कंहिंखे चवणो न पवंदो कि मूंखे हीअ शइ कोन्हे, हीअ आणे ॾियो कि हूअ आणे ॾियो, सदाई तुंहिंजा भंडार भरियल हूंदा। अॻे न्याणीअ जी शादी थींदी हुई त उन जे दहेज में श्रीमद भगवत गीता ॾींदा हुया। अॼु असांजा वॾा विसरी विया आहिनि, कंहिंखे यादि ई नथो अचे। पुट हा हे टीवी अथई, इहा उहा टीवी जेका सनी छा फ्लैट टीवी छा चइबो आहे उनखे, LCD, हे LCD अथई, हे AC अथई, हे कार अथई। दहेज में इहे सभु शयूं ॾिनो। श्रीमद भगवत गीता ॾियणु विसरी वई, जबकि इहो नियम आहे दहेज में श्रीमद भगवत गीता ॾियो, सुखमनी साहिब ॾियो कि पुट ये बाणी पढ़ जाए तो तू सदा सुखी रहंदी, तोखे सावरनि में कॾहिं कंडो बि न लॻंदो। केर थी ॿुधाए? गुरु अंगद देव जी न्याणी थी ॿुधाए पंहिंजे सहुरे खे, अमरदास खे। अमरदास ॾाढो ख़ुशि थियो, चएसि त पुट मूंखे हिन महिल ई पंहिंजे पिता वटि वठी हल, मूंखे गुरुअ जो दर्शन कराए, छोकी मां निगरो आहियां, मुंहिंजी एॾी वॾी उमिरि थी वई आहे, मां कोई गुरु न कयो आहे, मां नाम जो दान न वरितो आहे, जीवन व्यर्थ हली वियो आहे, इन करे मूंखे पंहिंजे पिता ॾे वठी हल, मां उन्हनि खे पंहिंजो गुरु ठाहींदुमि। छो जो गुरु नानक जी गद्दीअ ते वेठल आहिनि ऐं सभिनि खां वॾी त गुरु नानक जी गद्दी आहे। सभ ते वॾा सतगुरु नानक जिन कल राखी मेरी। ॿिया त सभु पोइ पैदा थिया आहिनि, ॿिया जेके बि पंथ हलनि था, मिशन हलनि था, गुरु नानक जे ई वंश मां पोइ पैदा थिया आहिनि, या इहा ई बाणी ॿुधाइनि था, ॿी काई नई ॻाल्हि नथा ॿुधाइनि, इहा ई गुरु नानक जी ही बाणी था ॿुधाइनि। पुट मूंखे बि वठी हल गुरु नानक जे दर ते, मां हलां। बाबा सदाई हलो, मां त तव्हांजी नुंहुं आहियां, तव्हांजी बचड़ी आहियां, मूंखे जीअं आज्ञा कंदव, पर मां पेके दर ते बिना सॾ जे कीअं वञा? आख़िर तव्हां बि उन्हनि जा सेण आहियो, बिना सॾ जे सेणनि ॾे कीअं हलंदव? इहे सभु मर्यादाऊं हूंदियूं हुयूं अॻे। त अमरदास चएसि थो पुट असां सेणनि ॾे नथा हलूं, असां सतगुरूअ ॾे था हलूं। अगरि गुरु अंगद देव सतगुरु आहिनि त उहे असांजे सिक खे ॾिसंदा, ईअं न सोचींदा कि सेण आया आहिनि, तूं मूंखे वठी हल। अमरदास पंहिंजे न्याणीअ सां गॾु आयो, उन्हनि जी न्याणी गुरु अंगद देव जी न्याणी अमरदास जी नुंहुं वठी आई। दरवाजे ते अमरदास बीह रहियो, चयसि तूं अंदरि वञ। मन में सोचई कि सतगुरु मूंखे पाण ई सॾु कनि, ॿाहिरि बीह रहियो दरवाजे वटि, मन में सोचई कि सतगुरु मूंखे सॾु कनि, ईअं कीअं वञा अंदरि, चुप करे बीह रहियो ॿाहिरि थोरी देरि, संकोच जे करे उहा उन्हनि जी न्याणी अंदरि वई, हथ जोड़े पंहिंजे पिता खे नमस्कार कयईं। साहिब वॾी गद्दीअ ते वेठा हुआ, सेवक ॿाहिरि बीठो आहे, सेवक जी भावना सम्झी विया कि असांजी परीक्षा थो वठणु चाहे, ॿाहिरि बीठो आहे ऐं सोचे थो मूंखे सॾु कनि। गुरु अंगद देव साहु करे जोर सां पंहिंजी न्याणीअ खे चवनि था, पुट बचड़ी तूं एॾो सवेल अमृत वेले आई आहीं दरबार, एॾो सवेल आई आहीं बेटा, ऐं जंहिंखे वठी आई आहीं उनखे ॿाहिरि दर ते छो बीहारियो अथई?
उनखे सॾु कर। ईअं जोर सां चयऊं जीअं उनखे दर ते आवाज पहुचे। आवाज पहुती। अमरदास प्रेम में पाण खे रोके न सघियो, डुकंदो डुकंदो अंदर हली आयो। जीअं सतगुरनि ॾिठो कि असांजो सेण आयो आहे बुजुर्ग अंदर, उहे पंहिंजे सिंघासन तां उथिया। उथी करे उनखे पेरी पवण लॻा, नमस्कार करण लॻा। अमरदास उन्हनि जे पेरनि ते सुम्ही पियो, किरी पियो। चेतो सतगुरु बख़्शो बख़्शो बख़्शो, मूंखे नाम जो दान ॾियो। मां निगरो रहिजी वियो आहियां। चवंदा आहिनि हिन धरतीअ ते निगरो ॿार आहे। सन्यासीअ मूंखे अहिड़ा वचन चया कि उहे वचन मूंखे तीरनि वांगुरु दिलि में चुभिजी विया आहिनि। मूंखे नाम जो दान बख़्शो, मूंखे पंहिंजो बणायो, मुंहिंजे मथे ते पंहिंजे महर जो हथ रखो। सतगुरु कृपा कयो। अॼु मां तव्हांजे दर ते तव्हांजो सेण बणिजी न आयो आहियां। अॼु मां तव्हांजे दर ते तव्हांजो सिख बणिजी आयो आहियां। मुंहिंजे मथां कृपा कयो। सतगुरनि खणी उनखे गले सां लॻायो, नाम जो दान ॾेई निहाल कयो। पोइ अमरदास सेवा शुरू कई। सेवा कंदो रहियो, सेवा कंदो रहियो, सेवा कंदो रहियो। 12 साल अमरदास गुरु घर जी सेवा करे परम पद पातो। साईं राम साईं राम साईं साईं राम, 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 साईं राम साईं राम साईं राम साईं राम साईं साईं राम। गो राधे राधे राम राधे 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 राम राधे 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 राम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 राज राधे 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 कृष्ण राधे 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 भगवानी राधे 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 लीलाधारी राधे 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 मुकुंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 लाल राधे 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 कृष्ण राधे 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 गोविंद राधे 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 श्याम राधे 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 चोर राधे 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 किशोर राधे 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 चोर राधे 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 चोर